MNN TV हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। 8 सालनि खां ज़मींदार वटि हारपो कयो पर पोरी जो को बि अजूरो न मिलण सबबि बचा बुखू काटण ते मजबूर हुआ। वज वठी ज़मींदार जी नजी जेल मां फरार थियासीं, जंहिं बाद ज़मींदार जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। अहिड़ो इज़हार छाछरो जे ॻोठ जंगलियो वासी हारी एसरो कोहली प्रेस क्लब अॻियां एहतजाज दौरान सहाफ़ियुनि अॻियां धाहींदे चयो। मुतासिर हारी एसरो कोहली ॿुधायो त ज़मींदार गुलाम दिल ऐं हमन दिल वटि गुज़िरियल 8 सालनि खां हारी तौरु कमु करे रहियो होसि, जिथे पोरे जो को बि अजूरो मिलंदो हो न वरी फसल जो हिसाब किताब ॾिनो वेंदो हो। जॾहिं त खाधे पीते लाइ ख़र्च न मिलण सबबि बचा बुखू काटण ते मजबूर बणियल हुआ। ज़िमेदार जे ख़ौफ़ सबबि मज़दूरी नथो करे सघां, जंहिं करे घर में फाका खशी वारी सूरत हाल छायल आहे। मुतासिर हारी IG सिंध DIG मीरपुर ख़ासि SSP खां घुर कई साण इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।